इंसान खे पंहिंजी ज़िंदगीअ में सिहत जो ख़्यालु ज़रूरु रखणु घुरिजे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त नंढी उमिरि या जवानीअ में नज़रअंदाज़ कयल सिहत जे ख़तरनि जो असरु वॾी उमिरि या पीढ़ीअ में ज़ाहिरु थींदो आहे, जेको ख़तरनाक बि साबित थी सघे थो। WHO जी हिकु रिपोर्ट मूजिबि 1.3 मिलियन नंढी उमिरि जे माण्हुनि में बीमारियूं मौत जो सबबु बणिजी रहियूं आहिनि, पर उहे बीमारियूं इलाज जोॻियूं पिणु आहिनि। उहे बीमारियूं सख़्त तिबी मसइलनि जी हद में थियनि थियूं, जहिड़ोक HIV ऐं उन जे करे थींदड़ दिलि जा मसइला ऐं ज़हनी दबाव, आपघात करण जी ख़्वाहिश पैदा थियण वग़ैरह। मसइलो इहो आहे त घणे क़दुरु नौजवाननि खे इहा ख़बर ई नाहे त घणे मर्ज़नि खे रोके नथो सघिजे, पर उन्हनि खे शुरूआत में ई इलाज ज़रिए ख़तमु करे सघिजे थो। इन जो मतिलबु इहो थियो त शुरूआती इलाज जी मदद सां घणे क़दुरु बीमारियुनि ऐं मौत जे सबबनि खे रोके सघिजे थो। उन करे सिहत जे हवाले सां माण्हुनि खे ख़तरनि, निशानियुनि, अलामतुनि बाबति आगाही ज़रूरी आहे। इन्फेक्शन वारियूं बीमारियूं अॻु खां घणियूं आम थींदियूं पयूं वञनि। डायरिया, फ्लू, गर्दन ट्रोड़ बुखार, तनफ़ुस वारे निज़ाम जूं बीमारियूं नंढनि तोड़े वॾनि में हिक जेतिरियूं ॾिठियूं पयूं वञनि, जेके नौजवाननि, वॾनि ऐं ॿारनि में मौत जो सबबु बणिजण वारियूं बीमारियूं आहिनि। पर जेकॾहिं उन्हनि खे मुंड में ई सुञाणे इलाज कजे त ज़िंदगियूं बचाए सघिजनि थियूं। इहा तमामु ख़तरनाक ॻाल्हि आहे त HIV में आए ॾींहुं गिणतीअ जोगी हद ताईं वाध थींदी पई वञे। HIV जे करे थींदड़ फौतगियुनि जी शरह हिन वक़्त ताईं 35% खां मथे थी चुकी आहे, पर हर गुज़रंदड़ ॾींहं सां गॾु इन बीमारीअ में लगातार वाध थी रही आहे। घणे क़दुरु नौजवान इन बीमारीअ जो शिकार बणिजी रहिया आहिनि। उन्हनि में इन मूज़ी मर्ज़ खे कीअं रोकणो पवंदो, उन जी शुरूआत बाबति कंहिंखे कुझु सम्झ में ई न ईंदो आहे, जॾहिं त अफ्रीका में इहा सूरत-हाल तमामु वधी वई आहे। सिंध जे लाड़काने ज़िले जे रते देरे जी हालत बि कुझु साल अॻु सभिनी खे ख़बर आहे। अॼु जे दौर में डिप्रेशन झंग में बाहि जीअं पखिड़ियल आहे। हिकु तहक़ीक़ मां ख़बर पई आहे त नंढी उमिरि जे माण्हुनि या नौजवाननि में डिप्रेशन जे करे आपघात मौत जो टियों अहम सबबु बणिजी वियो आहे। डिप्रेशन नंढनि तोड़े वॾनि जे लाइ आम ॻाल्हि बणिबो पई वञे। ज़हनी हालतुनि खे बहितर बणाइण जे लाइ केतिरा ई तरीक़ा आहिनि, जंहिं ज़रिए इन ख़तरनाक बीमारीअ मां बची सघिजे थो। सॼी दुनिया में खाधे जी खोट जो मसइलो बि संगीन थींदो पियो वञे। इन सां गॾु वरी कमकार घटि करण वारे रुझान जे करे माण्हुनि में थोल बि वधंदी पई वञे। सहूलियतूं एतिरियूं वधी वयूं आहिनि जो सभु को कमु करण खां कीॿाए रहियो आहे ऐं थोरे खां थोरे वक़्त में पंहिंजो कमु करण लाइ जतन कंदो रहे थो, जंहिंजे करे थोल जो शिकार बणिजी वञे थो, जेका मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे जनम ॾिए थी ऐं माण्हू मौत जे मुंहं में हलियो वञे थो। इन सां गॾु खाधे जी खोट बि केतिरियुनि ई बीमारियुनि जो सबबु बणिजी रही आहे, जेके पिणु मौतमार साबित थी रहियूं आहिनि।